हे मां कचहरी रोड जो सदर कौसर शाह 2 महीना पहिरियों यार मोहम्मद फुलपोटे सां मुनीर मंगी खे मां चयुमि त मुंहिंजी मार्केट में बारिशूं थींदियूं त गटर लाइन जो सिलसिलो कयो, गटर साफ़ करायो। पोइ एडमिनिस्ट्रेटर सां बि मिलियासीं, एडमिनिस्ट्रेटर जे थींदो, पर 2 महीना थी विया आहिनि। यार मोहम्मद जॾहिं हलफ़ न खयो, मां जॾहिं बि उन्हनि सां मिलियुमि, उन खां पोइ मां अदीस नफ़ीसा शाह खे रिक्वेस्ट थो कयां, मथे साल बि जेकी मुंहिंजी मार्केट आहे उहा तबाह थी, महीनो पाणी रहियो, दुकान किरी पिया, त कोई सदेबाब न थियो, न असांखे कुझु मिलियो रिलीफ। त वरी हाणे हे ख़ैरपुर में जेकी आहे, हे कचहरी रोड ते मां बीठो आहियां, त इहा अधु कलाक जी बारिश आहे। त हे रोडनि ते ॾिसो, ऐं हे मुंहिंजी दुकान वारनि खे ॾिसो त हे दुकान ते सॼो पाणी बीठो आहे ऐं कोई सदेबाब न आहे। हे अदी नफ़ीसा शाह खे रिक्वेस्ट थो कयां, यार मोहम्मद सां बि मिलियुमि, मुनीर मंगी सां बि मिलियुमि, पर कोई धणी साईं न आहे। मथे बारिशनि में बि 1 साल पहिरियों मुंहिंजी मार्केट तबाह थी, पर असांखे कोई रिलीफ न मिलियो। हाणे हे करंट पोज़ीशन आहे, जेकी अधु कलाक बारिश थी आहे, ऐं कचहरी रोड जो अशर ॾिसो त गटर लाइन बिल्कुलु बंदि आहे, बिल्कुलु को असां सां साथ न आहे। त लिहाज़ा अगरि असांजो सदेबाब न करे वेंदो त इंशाअल्लाह असां रोड ब्लॉक कंदासीं ऐं भरपूर एहतजाज कंदासीं, छोकी मथे साल बि असां करोड़ों रुपए जो नुक़सानु थियो आहे। त हिन करे मां सभिनी अपील कयां थो इंतज़ामिया खे, DC खे, सभिनीनि खे त ख़ुदाया कचहरी रोड जी मालिकी करायो, न त पोइ असांखे एहतजाज ऐं रोड ब्लॉक करण जो हक़ मौजूदु आहे। इहो तव्हांखे कचहरी रोड जो सॼो मंज़र ॾेखारियां थो, मरियम तोप ताईं, हे 2 पासा रोड आहे, हे हेठि खॾो आहे, हिते सॼो रोड बंदि पियो आहे, हे ब्लॉक आहे बिल्कुलु, हे ओस ताईं गौस अली शाह जे बंगले ताईं सॼो पाणी बीठो आहे।